अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। अॼु असां वटि कुझु वर्ड्स आहिनि, इन्हनि जो असां सिनोनिम पढ़ंदासीं। ठीकु आहे। सो पहिरियों नंबर वर्ड आहे बिग। सो बिग माना वॾो। सो बिग जो जेको सिनोनिम आहे लार्ज। ठीकु आहे, लार्ज। अहिड़ी तरह हैप्पी यानी ख़ुशि। ठीकु आहे। सो हैप्पी जो आहे सिनोनिम पंहिंजो ग्लेड। ठीकु आहे, ग्लेड। अहिड़ी तरह फास्ट यानी तेज़। सो फास्ट जो सिनोनिम आहे क्विक। ठीकु आहे, क्विक। एंड मीन्स ख़ात्मो या पुॼाणी बि पाण हिनखे चई सघूं था। सो एंड जो सिनोनिम आहे फिनिश। ठीकु आहे, फिनिश। हार्ड मीन्स ॾुखियो। सो हार्ड जो सिनोनिम आहे डिफ़िकल्ट। डिफ़िकल्ट। ठीकु आहे। हेल्प यानी मदद। सही आहे। हेल्प जो जेको सिनोनिम आहे उहो आहे असिस्ट। ठीकु आहे, असिस्ट। सो वर्ड आहे सैड यानी नाख़ुशि। ठीकु आहे। सो सैड जो आहे सिनोनिम अनहैप्पी। ठीकु आहे, अनहैप्पी। अनहैप्पी। ठीकु आहे। अहिड़ी तरह वर्ड आहे कोल्ड मीन्स थधो। सो कोल्ड जो सिनोनिम आहे कूल। ठीकु आहे। स्ट्रोंग मीन्स ताक़तवर। ठीकु आहे। स्ट्रोंग जो सिनोनिम आहे पावरफुल। पावरफुल। ठीकु आहे। तो असां क्लीन जो आहे पंहिंजो सिनोनिम नीट। ठीकु आहे, नीट। NAT नीट। ठीकु आहे, NEAT नीट। अहिड़ी तरह ब्यूटीफुल। ब्यूटीफुल जो सिनोनिम आहे लवली। लवली।